अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमसरी यूट्यूब चैनल के प्रोग्राम सूरत हाल में अवां खे भलीकार। नाज़रीन, हिन वक्त बजट जा ॾींहं आहिनि न। वफ़ाक़ जी अची वई, पंजाब जी अची वई, अॼु सिंध जी बजट पेश कई वेंदी, सिंध असेंबली में पास थी वेंदी। पर अॼु त ख़ाली पेश कंदा, पास कुछ ॾींहंनि खां पोइ कंदा, हफ़्ते या 15 ॾींहंनि खां। अॼु बजट तजावीज़ तख़मीनो उहो अॼु पेश कयो वेंदो। केपी जेको आहे ख़ैबर पख्तूनख्वा उन ते फेरिंग करे छॾी हुई, ऐं ठीकु आहे, उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी आहे, उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं हिकिड़ो ज़िक्र असां पंहिंजे हैदराबाद जे इंफ्रास्ट्रक्चर जो ऐं कानून जो उहो बि कंदासीं। पर असां शुरूआति कयूं था जेको महमूद ख़ान अचकज़ई आहे, उन जियो जे प्रोग्राम कैपिटल टॉक में हामिद मीर खे जेको इंटरव्यू ॾिनो आहे, उन जा असां ॿ ॻाल्हियूं क्लिप खणूं था। हिकिड़ो त हुन चयो, ईअं सम्झो धमकी आमेज़ हुयो न। हुन चयो जेकॾहिं हिन वक़्तु असां ॻाल्हाइणु चाहियूं था जेके हुकूमती धुर जा ॿ वॾा स्टेक होल्डर त पीपल्स पार्टी ऐं नून लीग आहे, पोइ हुन खां पुछो, हामिद मीर चयो त तव्हां सां ॻाल्हाईंदा? चयो उहे न ॻाल्हाईंदा त उन्हनि वटि ॿियो को रस्तो ई कोन्हे ॻाल्हाइण जो। माना वरी बि धमकी हुई। कुझु वक़्तु तव्हां पहिरीं ॾिठो हूंदो त इमरान ख़ान चवंदो हुयो त इन्हनि माण्हुनि खे त ॿाहिरि निकिरणु माण्हू कोन ॾींदा, इन्हनि जे ॿारनि खे स्कूल में दाख़िला कोन मिलंदी, स्कूल में इन्हनि जा ॿार पढ़ी न सघंदा, इन्हनि जे ॿारनि सां शादी केरु कंदो, चोर 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 चोर, डाकू डाकू। उहे बयानु ॾाढो मथे थियो, माण्हू उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाइणु शुरू कयो। पॉलिटिकल बयानु कोन हुयो, पर उनखे मञता मिली। हाणे वरी ॿियो बयानु उनजो जेको हिन वक़्तु उन्हनि जो ई सम्झो हिकिड़ो नुमाइंदो आहे, उनजे लाइ छा छा न चवंदो हुयो माननीय पीटीआई इमरान ख़ान, उहो बि असांखे यादि आहे। हू लोही जो ई स्टाइल हणंदो हुयो, ये देखो एक वो बंदा आहे। ठीकु आहे, हिननि उनखे ईज़ी वरितो आहे त असां केरु थींदा आहियूं त उनखे असां ईज़ी न वठूं। पर हींअर बि इमरान ख़ान जी पॉलिसी उहा ई आहे। महमूद ख़ान अचक जे सां उहो चवराए ईअं थो पियो त तव्हांखे ज़रूरत आहे मुंहिंजी, मूंखे तव्हांजी ज़रूरत कोन्हे का। इहा शइ इन सम्झो ख़ौफ़ ख़्याली मां पीटीआई खे या जेके पीटीआई सां गॾियल माण्हू आहिनि उन्हनि खे निकिरणो पवंदो। ज़रूरत पीटीआई जे चेयरमैन खे आहे, ज़रूरत पीटीआई खे आहे। पीपल्स पार्टी ऐं नून लीग खे कहिड़ी ज़रूरत आहे? उन वक़्त में बि ज़रूरत कोन हुई। उन वक़्तु जॾहिं हू चवंदो हुयो ॿाहिरि कोन निकिरी सघंदा, हू ॿाहिरि निकिरंदा हुया, माण्हुनि वटि पज़ीराई मिलंदी हुई, घटि या वधि उहा ॿी शइ हुई। पीपल्स पार्टी खे सिंध में पज़ीराई मिलंदी रही, ईअं ई उन्हनि खे नून लीग खे पंजाब में पज़ीराई मिलंदी रही। जेके इमरान ख़ान जे वक़्त में बाई इलेक्शन थियूं हुयूं, उन में तव्हां ॾिठो त कंहिंखे पई पज़ीराई मिले पई। ऐं पोइ हाणे त वरी पज़ीराई हिननि खे थी मिले। इहा जेका धमकी महमूद ख़ान अचकज़ई जी आहे त हिननि खे ॿाहिरि माण्हू निकिरणु कोन ॾींदा, इहा ख़ाम ख़्याली आहे। ऐं थी सघे थो हू त निकिरंदा ई रहंदा, नवाज़ शरीफ़ निकिरंदो रहंदो, ज़रदारी निकिरंदो रहंदो, मथां महमूद ख़ान अचकज़ई ॿाहिरि न निकिरी सघे। छो त उन्हनि जो जेको लीडर चओ न, उनजो बानी पीटीआई, उहो त वीचारो पाण बंदि लॻो पियो आहे। उनखे त ॿाहिरि कोन आंदो वियो, उनखे क़ाबू उनखे कयो वियो त तव्हां फ़िलहालु इंतज़ारु करियो ऐं असां हुकूमत करे था वठूं पिया। हाणे पोइ उन्हनि जी जेका सहूलियत या मर्ज़ी उहा हुकूमत इतिहाद जी हूंदी, तॾहिं हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदा। सो धमकियुनि ते डायलॉग न थींदा आहिनि, पॉलिटिकल डायलॉग धमकियुनि ते न थींदा आहिनि। ऐं ॿी जेका उन्हनि जी चवाणी हुई उहा वधीक ख़तरनाक हुई त तालिबान सां असांजो ठहणु, ऐं पोइ उन्हनि सां तालिबान सां त असां ठहियासीं न। असांजे ठहण जे करे, पाकिस्तान इस्टेब्लिशमेंट ठहण जे करे तालिबान जी हीअं इहा पोज़ीशन थी त हुन खां अफ़गानिस्तान मिली वियो आहे। उन खां पोइ उन्हनि असां सां छा कयो आहे? माना हीअ जेको इहो बेल्ट जा माण्हू जेके आहिनि न, अचकज़ई वारा या जेके ॿिया, उहे अञा तालिबान खे बेक़सूर सम्झनि था पिया ऐं पाकिस्तान जे इस्टेब्लिशमेंट खे क़सूरवार सम्झनि था पिया। ईअं कोन्हे को, असां उन्हनि खे आउट राइट सपोर्ट कयो, उन्हनि जा माण्हू असां हिते रहिया, उन्हनि खे असां हर क़िस्म जी फैसिलिटी ॾिनी। ऐं वापसी में असांखे छा मिलियो आहे? दहशतगर्दी। उहो चवंदा आहिनि सिंधीअ में, त उहो सोन ई घोरियो जेको कन छिने, उहो असांखे रस्तो ई न खपे जेको असांखे दहशतगर्दी आणे ॾिए, असांजे मुल्क में अमन अमान खे तहस नहस करे छॾे।
सो जेकॾहिं तालिबान सां ही माण्हू ॻाल्हाइणु चाहिनि था त इन पोज़ीशन ते ॻाल्हाइनि त तव्हां असांजी दहशतगर्दी जेका तव्हां वटि असांजा TTP वारा हिकिड़ा जेके रहंदा आहिनि तहरीक तालिबान पाकिस्तान वारा ऐं तव्हां वटि रही असां वटि दहशतगर्दी कनि था उनखे बंदि कयो त बाक़ी ॻाल्हियूं तव्हां सां पोइ थींदियूं ऐं पोइ इहे असांखे रस्ता मिलंदा उन रस्तनि में असांजो फ़ाइदो ज़रूरु थींदो पर अफ़गानिस्तान जो फ़ाइदो थींदो ऐं तव्हांखे ख़बर आहे केतिरो अफ़गानी जेको वापारी आहे उहो हिन वक़्तु पाकिस्तान में वेठो वापारु करे थो पियो इन्हनि शयुनि खां असां अखियूं पुटींदा सिर्फ़ु पंहिंजे ज़ाती मफ़ादनि में त असांजा तालुकात उते वधीक आहिनि अफ़गान बेल्ट में असांजा वधीक आहिनि ऐं असां उते हिकिड़ो मतिलबु हिकिड़ी ॿोली जे हिसाब सां या इथनिक ग्रुप जे हिसाब सां असां उनखे प्रमोट था करियूं पिया इन्हनि सभिनी शयुनि खे सोचणो पवंदो पहिरीं पंहिंजो घरु ऐं पंहिंजे घर में वेही पोइ पॉलिटिकल डायलॉग थियणु खपनि हाणे बजट अचे पई जेका सिंध जी उनजी ख़बर इहा थी पवे त 3300 अरब खां वधीक जी बजट आहे जंहिंमें 950 अरब तरक़ियाती कमनि जे लाइ रखिया वेंदा ऐं उन में हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधाई थी वञे त को बि नओं प्रोजेक्ट शुरू कोन कयो वेंदो हा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ते कुझु नवां मनसूबा शुरू कया वेंदा अदरवाइज़ जेके पुराणा मनसूबा ऑनगोइंग आहिनि उन्हनि खे कंप्लीट करण जी कोशिशि कई वेंदी बहितर कमु आहे उन सां असां ॾिसूं था पिया त गुज़िरियल साल 415 अरब खां मथे तरक़ियाती बजट रखी वई हुई तव्हांखे ख़बर आहे उनजो इस्तेमालु केतिरो थियो आहे 225 अरब जो यानी कि 180 अरब लेप्स थिया आहिनि एॾी वॾी अमाउंट तव्हां नाले में तव्हां हींअर 955 अरब रखो था तव्हां असांखे ॿुधाइजो एंड ऑफ ईयर त उन मां तव्हां ख़र्च केतिरा कया सिर्फ़ु माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ रखो था या तव्हां में अहलियत कोन्हे त उन ख़र्च कीअं कजे ऐं जेकॾहिं ख़र्च कयो था त उहो किथे थो थिए पियो असां बार बार दावो कंदा रहिया आहियूं त हैदराबाद जेको सिंध जो ॿियो नंबर वॾो शहरु आहे ॿियनि शहरनि खे छॾे ॾियो कराची जी हालति बि का बहितर कोन्हे का पर हैदराबाद जी हालति ॾिसो ठंडी सड़क ॾिसो पाणी बीठो आहे 24 कलाक ऑटोबान रोड ॾिसो जेको हिन वक़्तु सभिनी खां वधीक कमर्शियल रोड आहे ऐं महांगो रोड आहे उनजी हालति ॾिसो कासिमाबाद जा रोड ॾिसो कहिड़ा रोड तव्हां ॾिसंदो ऐं उन्हनि खे तव्हां निहारियो कोन था हा MADR जे बहाने उहे पैसा तव्हांजे खीसनि में वञनि था हींअर MADR ते तव्हां 50 अरब खां मथे रखो था पिया ॾियो था माण्हुनि खे कुझु पैसा पेंशन ऐं उन्हनि जो हक़ु आहे छो त ॿियो उन्हनि वटि रस्तो ई कोन्हे को हिकिड़े कंहिं बि जेको बि आहे नंढो मुलाज़िम वॾा मुलाज़िम त उहे घणा करे था वठनि पिया तरीक़ेकार कढी था वञनि पिया त सिंध जे शहरनि जी हालति खे ॾिसी वठो रोड रस्ता त माण्हुनि खे बहितर कयो इंफ्रास्ट्रक्चर त बहितर कयो न कल्ह कंहिं चयो पियो न त असां हाणे टैक्स लॻाईंदा त माण्हुनि जी शादियुनि ते टैक्स ऐं ॿार ॼणनि ते टैक्स बल्कि साह खणण ते टैक्स लॻंदो न त कंहिं दोस्त अज़राए मज़ाक चयो पर इन में सचाई हुई छो त बाबा ॿार ॼणण ते टैक्स त आहे न तव्हांखे सरकारी अस्पतालुनि में डिलीवरी त ॿार जी थिए कोन थी पई ऐं उहे जेके डॉक्टर साहिबान आहिनि जेके गाइनोकोलॉजिस्ट आहिनि उहे हर जेका आहे वीचारी ॻोरहारी औरत आहे उन्हनि खे C सेक्शन कनि था पिया पैसा वठनि था पिया त इहो टैक्स आहे न हिकिड़े क़िस्म जो इनडायरेक्ट टैक्स आहे शादी में एॾो ख़र्चु थिए थो पियो उहो टैक्स आहे पर उन खां वधीक मथे जी ॻाल्हि कई त असांजो इन्वायरमेंट एॾो ख़राबु थी चुको आहे शहरनि जो बदबू दूंहों त असां वटि जेका एयर पोल्यूशन तमामु घणो वधियो आहे इन करे लंग्स जी बीमारी थिए पई मुख़्तलिफ़ बीमारियूं थियनि थियूं पियूं जॾहिं असां साह खणूं था ऐं बीमारी अंदरि वञे थी जरासीम वञनि था त पोइ असां लामाला इलाजु करायूं था त पोइ टैक्स त ॾियूं था न पिया सो असां वटि साह खणण ते टैक्स लॻी चुको आहे जंगल जे कानून जी असां ॻाल्हि कंदा आहियूं नाज़रीन हीअ ॻाल्हि थोरी ॿुधी वठिजो असां वटि हींअर SSP साहिबु आहे जेको आयो आहे लंजार साहिबु आयो आहे लंजार साहिबु असांजो वज़ीर दाख़िला बि आहे वज़ीर कानून बि आहे ऐं हीअ बि लंजार साहिबु आहे जंहिंमें को बि अरबा ख़ता कोन्हे को केतिरा ई साॻे जेको आहे कम्यूनिटी जा माण्हू अची वेंदा आहिनि उन्हनि ॾाढो घुमणु फिरणु शुरू कयो आहे हैदराबाद में वाक़ियो तव्हांखे ॿुधायूं था त कानून कीअं बेकानूनी करे थो पियो माण्हुनि खे कीअं थो मजबूर करे पियो त तव्हां वञी ला कानूनियत जो हिसो वठो ॿ हिकिड़ा मतिलबु ग्रुप आहिनि या हिकिड़ी कम्यूनिटियूं आहिनि उन्हनि जा ॿार पाण में विढ़िया आहिनि ॿार त कोन नौजवान हुया थपाथुपी थी वई उहो हिकिड़ी दूर पहुची वई थाणे ते थाणे वारनि बजाए उन्हनि खे उन्हनि जी FIR कटण जे उन्हनि खे जो तव्हां ठाह कयो ठाह उन्हनि जो कोन थियो ॿी दूर उन्हनि जे घर ते वञी फायरिंग कई थाणेदार SHO नसीम नंगर चवे थो मां FIR कोन कटींदुसि जंहिंखे वणेव तंहिंखे वञी चओ या पाण में ठाह कयो उनखे जॾहिं इहो चयो त बाबा तव्हां त कानून जा रखवाला आहियो
कानूनी ॻाल्हि कयो न, तव्हां कानून तहत FIR कटियो, न कटींदुसि, तव्हांखे जेको वणे सो करे। हाणे मूंखे ॿुधायो त हिकिड़ो माण्हू जेको वीचारो बिल्कुलु मज़दूर आहे, हैंड टू माउथ आहे, उहो हाणे कोर्टुनि में वञी रुले, उते हू FIR कटाए, वकीलनि खे पैसा ॾिए। माना एॾो तव्हां कानून खे ॾुखियो करे पेश था कयो, मजबूर थी उहे माण्हू वञनि था, पोइ वञी था साईं ठाह करण जे लाइ चङनि मुड़ुसनि खे क़ाबू कयो। इहो जेकॾहिं कानून हलंदो न ऐं हले थो पियो त पोइ पंहिंजा पेर साॻिया ई हूंदा न, पोइ असां वटि सुधारो अचणु मुश्किल आहे। सो सूरत हाल का बहितर कोन्हे का नाज़रीन। ॾिसूं था त हैदराबाद जो SSP इन्हनि तरफ़नि ॾे कहिड़ो ख़्यालु थो करे, कहिड़ो ध्यानु थो करे। छा हुन SHOs खे चयो आहे त जेको तव्हां वटि शिकायत खणी अचे उनजी FIR कटियो, या उनखे कंहिं चङे मुड़ुस ॾे मोकिले उनजो फ़ैसिलो करायो। जेकॾहिं इहो ई कानून आहे त पोइ इनखे बि कानूनी शिकिल ॾिनी वञे। जीअं नंढा वॾा फ़ैसिला करण जे लाइ पड़ोसी मुल्कनि में पंचायतूं हूंदियूं आहिनि, त पोइ ईअं कयो वञे। ऐं पोइ माण्हुनि खे छो था पोइ तव्हां थाणा बाणा बंदि करे छॾियो। पोज़ीशन ॾाढी मज़े वारी कोन्हे का, सूरत हाल का सुठी कोन्हे का। हाणे हिन बजट में ॾिसूं था त छा थी पोज़ीशन बीहे पई। अव्हांजे फीडबैक जो इंतज़ारु रहंदो आहे ऐं असां चाहींदासीं त तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, प्रोग्राम पसंदि अचे त शेयर कयो। अव्हांजी वॾी महिरबानी। अला भाई।